अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो ख़ुशी जो ॾींहुं, अॼु जो ख़ुशी जो ॾींहुं, अॼु हुई मुंहिंजे साले जी शादी जो ॾींहुं। सो पहिरियां त घर में पियल पुराणनि हारनि जी उथल पुथल कयमि त जीअं हार पहिरियां खां ई हथु करे रखां। सो पहिरियां हिकु हार पातमि, पोइ ॿियो पातमि, पोइ टियों पातमि त जीअं माप जे हिसाब सां सुठो लॻे। नेठि हार खे हथु करे साइड ते रखियमि ऐं वञी करे तयारु थियसि ऐं जल्दी जल्दी में तयारु थी करे उहो हार पाए पुराणनि यादुनि खे ताज़ो करण लाइ नचंदो कुॾंदो अची हेठि पहुतसि। जिते पातल हार खे लाहे बंदि कयमि ऐं पोइ मूं वारी बबली बाइक खे किक कंदे घरां निकिरी पियुसि। पहिरियां चंबड़ बाईपास, पोइ भट्टी होटल, पाक संगार, पंजू वांटर, महबूब होटल खां थींदे ठक अची ॻोठु बेगन जरवार कयमि। जितां घोट वारी बारात सां गॾु ॻोठु मुबारक जरवार पहुतासीं, जिते पहिरियां त तव्हांजे भाउ खे घोट वारी सेज खणणी पई, पोइ वञी घोट खे पातल हार बि पारायमि। जंहिंखां पोइ घोट जो निकाह थी गुज़रियो ऐं नेठि घोट वञी घर बाक़ी रस्मूं अदा कयूं ऐं मूं वञी मिठनि चांवरनि खे रगड़ो ॾिनो ऐं शाम जो घोट खे मुबारक ॾेई मोकलाणी कंदे वापसि घर लाइ निकिरी पियसि ऐं रस्ते में पंजे वांटर ते सूफ़ी रेस्टोरेंट ते पहुतसि, जिते दूध पती चांहि सां गॾु बिस्कुटनि खे बि रगड़ो ॾिनो। बहरहाल फ्री जा बिस्कुट ऐं चांहि तव्हांजे भाउ खे ॾाढा वणिया।